आहिनि त दुश्मन जे वार खां त बची सघिजे थो, पर सचे दोस्त जे न। ईअं ई रोम जे हिकु अज़ीम इनकलाबी ऐं जनरल लीडर जंहिंजो नालो जूलियस सीज़ार हुयो ऐं उनजो हिकु दोस्त हुयो ब्रूटस नालो जंहिंजो हुयो। हिननि मिली करे तमामु घणो रोम खे ताक़तवर बणायो ऐं जेके लालची हुक्मरान हुया नंढे तबिके वारा, उन्हनि मिली करे ॾिठो त हाणे ही बादशाहत क़ाइमु कंदो त हिन खे हाणे पोइते हटाइणु घुरिजे। त हिननि उन जे क़रीबी साथी जंहिंजो नालो ब्रूटस हुयो उन सां मिली हिन खे मारायो। जॾहिं हिकु दफ़े सेनेटर सां मीटिंग लाइ आयो त उन में सेनेटर्स जेके हुया उन्हनि मिली करे हिन ते हमिलो कयो। जॾहिं हिननि हमिलो कयो त हिन ॾिठो त पोयां के हिन खे खंजर आयो आहे। जॾहिं पोइते मुड़ी हिन ॾिठो त उते हिन हिकु अज़ीम इनकलाब लीडर जेके तारीख़ी लफ़्ज़ चया जेके अॼु बि रोम में ॻाया वञनि था इनकलाब जे हवाले सां, उन पोइते जॾहिं ॾिठो त उन वर्ड चया त इट टू ब्रूटस, यू आर ब्रूटस, छा तूं ब्रूटस आहीं? जॾहिं हुनखे खंजर लॻो त उन पोइते ॾिठो त हिन जो सचो साथी ऐं दोस्त हुयो। त हिन खे तमामु घणो दुख पहुतो ऐं हिन खे